नाज़रीन अवांखे आगाह कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। वज़ीर आज़म जी सदारत हेठ CCI जो इजलास ख़त्म थी वियो आहे। अवांखे आगाह कंदासीं। CCI सिंधु दरिया मां नवां केनाल कढण वारो फ़ैसिलो रद्द करे छॾियो आहे। इस्लामाबाद मां अवांखे आगाह कंदासीं। वज़ीर आज़म जी सदारत हेठ CCI जो इजलास थियो। 6 नुकाती एजेंडा ते गौर कयो वियो। सूबनि जे इत्तेफ़ाक़ राय खां सवाइ को बि केनाल न ठाहियो वेंदो। असल के इजलास के हवाले से CCI सिंधु दरिया मां नवां केनाल कढण वारो फ़ैसिलो रद्द करे छॾियो आहे। अवांखे आगाह कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। CCI सिंधु दरिया मां नवां केनाल कढण वारो फ़ैसिलो रद्द करे छॾियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठ CCI जो इजलास ख़त्म थी वियो। 6 नुकाती एजेंडा ते वीचारियो वियो। सूबनि जे इत्तेफ़ाक़ राय खां सवाइ को बि केनाल न ठाहियो वेंदो। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। इस्लामाबाद मां गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास ख़त्म थी वियो आहे। CCI जे फ़ैसिलनि जी पधिराई बि जारी कई वई आहे। वफ़ाक़ी हुकूमत सिंधु दरिया ते को बि केनाल न ठाहींदी। CCI इजलास जी पधिराई जारी कई वई आहे। गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल भारती हिक तरफ़े गैर क़ानूनी क़दमनि जी मज़म्मत कई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठ गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जो 52 इजलास ख़त्म थी वियो आहे। पहलगाम वाक़े खां पोइ भारत जे हिक तरफ़े गैर क़ानूनी ऐं गैर ज़िम्मेवाराने क़दमनि जी मज़म्मत कई वई। पाकिस्तान पुरअमन ऐं ज़िम्मेवार मुल्क आहे। असां पंहिंजो दिफ़ा करणु ॼाणूं था। समूरनि सूबाई वज़ीरनि भारत जे गैर क़ानूनी क़दमनि ख़िलाफ़ इतिहाद ऐं क़ौमी यकजहती जो इज़हार कयो। गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जे सेनेट में भारत जे गैर क़ानूनी ऐं गैर ज़िम्मेवाराने क़दमनि ख़िलाफ़ ठहराव जी वाखाण कई वई। पाकिस्तान जो पाणी रोकण जी सूरत में पाकिस्तान खे पंहिंजे आबी मुफ़ादनि जे तहफ़ुज़ जो हक़ हासिल आहे। अवांखे आगाह कंदासीं। गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास ख़त्म थी वियो। CCI जे फ़ैसिलनि जी पधिराई जारी कई वई आहे। वफ़ाक़ी हुकूमत सिंधु दरिया ते को बि केनाल न ठाहींदी। जी नाज़रीन असांखे हिन वक़्तु इस्लामाबाद में आवाज़ न्यूज़ जे ब्यूरो चीफ सीनियर सहाफ़ी कुर्बान बलोच साहब असांखे जॉइन कयो आहे। जी कुर्बान साहब, गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास ख़त्म थी वियो आहे। सिंधु दरिया ते को बि केनाल न ठाहियो वेंदो, इहो फ़ैसिलो थियो आहे। जी कुर्बान साहब। जी कुर्बान साहब, छा तफ़सील आहिनि? CCI जो इजलास ख़त्म थी वियो आहे। सिंधु दरिया ते को बि केनाल न ठाहियो वेंदो, इहो फ़ैसिलो थियो आहे। जी नाज़रीन, कंहिं फ़नी ख़राबी सबबु असांजो आवाज़ कुर्बान साहब ताईं न पियो वञे। असां कोशिशि कंदासीं इन हवाले सां वधीक अवांखे आगाह करे सघूं। गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास ख़त्म थी वियो। CCI जे फ़ैसिलनि जी पधिराई बि जारी कई वई आहे। वफ़ाक़ी हुकूमत सिंधु दरिया ते को बि केनाल न ठाहींदी। असांजो राब्तो बहाल थी वियो आहे। जी कुर्बान साहब, छा तफ़सील आहिनि अवां वटि? जी बिल्कुल, गैर मुफ़ादन वारी कौंसिल जी पधिराई जारी थी वई आहे। जेको इजलास वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे सदारत में थी वियो हो, उन में जेके फ़ैसिला कया विया उनजा तफ़सील जारी कया विया आहिनि। हिन CCI जे इजलास में जेको केनाल जे हवाले सां जेको फ़ैसिलो कयो वियो, उन में हिकु दफ़ो ॿीहर जेको केनालनि ते कमु जेको आहे उनजी पेशरफ़्त आहे उनखे रोकण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ऐं इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त इत्तेफ़ाक़ राय खां सवाइ दरियाहनि ते को बि नओं केनाल न ठहंदो। ऐं उन सां गॾोगॾु इहो पिणु फ़ैसिलो कयो वियो आहे त जेको टेक्निक जी पूरी जेका मीटिंग हुई उन में केनाल जे हवाले सां जेको फ़ैसिलो कयो वियो या इफ़्सा जो सर्टिफिकेट जेके जारी कया उहे वापसि वरिता विया वेंदा। ऐं उन सां गॾोगॾु रिसावती कमीशन ऐं इफ़्सा खे हिदायत कई वई आहे त हू केनाल जे हवाले सां इत्तेफ़ाक़ राय पैदा करण लाइ पंहिंजूं कोशिशूं शुरू कनि। ऐं जीअं इत्तेफ़ाक़ पैदा थींदो उन खां पोइ ई कंहिं मनसूबे ते पेशरफ़्त थींदी। हिन सॼी मीटिंग जो केनाल जे हवाले सां मुंहिंजी सोच मुताबिक़ लुबियल भाव वियो आहे। ही केनाल तकरारी मनसूबा ख़तम न आहिनि कया विया, उन ते पेशरफ़्त रोकी वई आहे त जेसि ताईं इत्तेफ़ाक़ न थींदो तेसि ताईं हिननि ते पेशरफ़्त न कई वेंदी। इहो CCI जो लुबियल भाव फ़ैसिलो आहे।